नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त खैबर लॻ कंडोस्टाप वेझो रोहड़ी कैनाल में निकरंदड़ लखी सरमाइनर शाख में पाणी ओवरटाप वेहण लॻो आहे, जंहिं करे शाख खे रेणियूं पइजी रहियूं आहिनि। शाख टुटण सबबि घारा लॻण जो ख़तरो आहे। घारो लॻण सबबि भिटशाह जे शहरनि खे पीअण जो पाणी मुहैया कंदड़ सरकारी वाटर सप्लाई प्लांट समेत शाख जे ॿिनि पासे पोखियल फसल ऐं केतिरा ई ॻोठ, जंहिंमें दरिया खान टालपुर ॻोठ, बाको खोसो, पठाण खोसो, वली समेत केतिरा ई नंढा वॾा ॻोठ शामिल आहिनि, जिन ॻोठनि में पोखियल फसल जी ॿुॾजण जो ख़तरो आहे। अॼु शाख खे ॻोठ पठाण खोसो ऐं ॻोठ गुल सैतो भरिसां रोहणियूं लॻियूं, जंहिंखे ॻोठाण पंहिंजी मदद पाण तहत मुड़सी करे ॿधी वरितो आहे। ॻोठ गुल सैतो, वली मोहम्मद पंवर ऐं ॿिनि ॻोठनि जे रवासियुनि शाह नवाज़ खान ऐं ॿिनि ॻोठनि जो चवण त शाख जा पासा कमज़ोर आहिनि। इरीगेशन वारनि हथनि सां शाख में पाणी मिक़दार खां वधीक छॾियो आहे। ओवरटॉप पाणी हुजण करे शाख में रेणियूं पइजनि थियूं, जंहिं करे असां पंहिंजी मदद पाण तहत बंदि कयो आहे। इरीगेशन अमलदारनि खे इतला बावजूद नाहे पहुता। शाख मां पाणी घटि न थियो आहे त शाख टुटी सघे थो। शाख टुटण करे ॻोठ गुल हसन सहतो, ॻोठ पठाण खोसो, बाको खोसो समेत केतिरा ई ॻोठ पोखियल फसल ऐं पब्लिक हेल्थ खाते तरफां लॻायल वाटर सप्लाई प्लांट पाणी जी लपेट में अची सघनि था। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।